सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर ऐं जेडीए जे मरकज़ी अॻवान PS 81 तक मेहर जे उम्मीदवार लियाकत अली जतोई NA 227 मेहर के इंशा उम्मीदवार करीम अली जतोई ऐं ॿियनि वॾे काफ़िले सां सिंध जे हीरो शहीद मखदूम बिलावल रहमतुल्लाह जी दरगाह ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। इलेक्शन मुहिम जो आगाज़ कयो। इन मौक़े ते लियाकत जतोई सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी ज़िले दादू में ॾार पइजी रहिया आहिनि। बिरादरनि खे गुमराह कयो पियो वञे। असां पुरुमीद आहियूं हिन वारी रुगो जेडीए हूंदी। मोहतरमा जी शहादत वक्त पीपल्स पार्टी खत्म थी वई। हाणे ज़रदारी लीग आहे जेका सिर्फ़ करप्ट माण्हुनि जो टोलो आहे जिन सिर्फ़ करप्शन कई आहे। संदन ख़िलाफ़ 3 इलेक्शन विढ़ियूं आहिनि। ही चोर दरवाज़े खां ईंदा आहिनि। ज़िले जी अवाम हुननि खे रद्द करे छॾियो आहे। अॼु हिन सिंध जे सपूत अज़ीम बुज़ुर्ग शहीद मखदूम बिलावल जी मज़ार ते वाइदो कयो अथमि जंहिं वक़्त ताईं ग़रीब पोरियतनि हारियुनि बेवाहनि बेपहुच माण्हुनि जी हिन करप्ट टोले मां जान आजी न कराईंदसि उन वक़्त ताईं सुख जो साह न खणंदसि। हिन वारी PP वारनि खे सियासी शिकस्त ॾेई ज़िले जे 17 लख अवाम खे हुननि जे ज़ुल्म खां निजात ॾियारी वेंदी। पूरी सिंध लाइ ज़रदारी लीग कैंसर आहे जंहिं जे हूंदे ई दादू समेत सिंध जी अवाम सुख जो साह न खणंदी। दादू ज़िले जे 2 क़ौमी तकनि ऐं 4 सूबाई तकनि ते जेडीए जा उम्मीदवार मैदान में आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।